अहम ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा हलूं तो पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान खान के तकरारी बयान जो नोटिस वठी छॾियो आहे। अहम ख़बर है नाज़रीन नवाज़ शेयर कंदा हलूं तो पेमरा इमरान खान की तकरीरुनि प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इंटरव्यू ते हलाइण ते पाबंदी लगाए छॾी आहे। को बि टीवी चैनल रिकॉर्ड थियल तकरीरूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस न हलाइंदा। पेमरा जो इहो बयान साम्हूं आयो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अव्हांखे आगाह कंदा हलूं त पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान खान के तकरारी बयान जो नोटिस वठी छॾियो आहे। पेमरा इमरान खान की तकरीरुनि प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इंटरव्यू हलाइण ते पाबंदी लगाए छॾी आहे। अहम ख़बर है ख़बर के हवाले से अव्हांखे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं तो को बि टीवी चैनल रिकॉर्ड थियल तकरीरूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस न हलाइंदो। तकरीरुनि ऐं प्रेस कॉन्फ्रेंस सां अवाम में नफ़रत पखेड़ण जो ख़दशो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईंदासीं। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान खान ते तकरारी बयाननि जो नोटिस वठी छॾियो आहे। पेमरा इमरान खान जी तकरीरनि प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इंटरव्यू हलाइण ते पाबंदी लगाए छॾी आहे। को बि टीवी चैनल रिकॉर्ड थियल तकरीरूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस न हलाइंदो। पेमरा जो चवणु आहे तकरीरनि ऐं प्रेस कॉन्फ्रेंस सां अवाम में नफ़रत पखेड़ण जो ख़दशो आहे। ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा हलूं हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा हलूं। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान खान के तकरारी बयान जो नोटिस वठी छॾियो आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर बाबति अव्हांखे आगाह कंदासीं। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान खान जे तकरारी बयाननि जो नोटिस वठी छॾियो आहे। पेमरा इमरान खान जे तकरीरुनि प्रेस कॉन्फ्रेंस ऐं इंटरव्यू हलाइण ते पाबंदी लगाए छॾी आहे। को बि टीवी चैनल रिकॉर्ड थियल तकरीरूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस न हलाइंदो। पेमरा जो चवणु आहे त तकरीरनि ऐं प्रेस कॉन्फ्रेंस सां अवाम में नफ़रत पखिड़जण जो ख़दशो आहे। ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा हलूं। पेमरा पीटीआई चेयरमैन इमरान खान की तकरारी बयान जो नोटिस वठी छॾियो आहे। ख़बर के हवाले से अव्हांखे आगाह कंदा हलूं। पेमरा इमरान खान की तकरीरुनि प्रेस कॉन्फ्रेंस ते पाबंदी लगाए छॾी आहे।